सोबोदेरो लॻे ॻोठ खाकी जो रहवासी बरकत खाकी ताक़त जो इस्तेमाल कंदे ताज माइनर मां निकिरंदड़ 60 साल पुराणो वाटर कोर्स ते कब्ज़ो करे छॾियो। तफ़सीलनि मूजिबि खाकी ॻोठ जो रहवासी बिल्डर बरकत खाकी अॼु सुबुह सां पंहिंजे प्राइवेट क्रेन मशीन काहे सरकारी वाटर कोर्स जेको ताज माइनर मां निकिरंदड़ आहे उन जो 60 साल पुराणो रस्तो ड्राहे छॾियो। हिन रस्ते सां केतिरा ई ॻोठ 100 एकड़ ज़मीन ऐं मशहूर दरगाह पीर हाजी जंदाणी अलमारूफ रोंझल सरकार जा अक़ीदतमंद ऐं पांधीअड़ा गुज़रंदा हुआ। जॾहिं त ही वाटर कोर्स सरकारी आहे जंहिं जे ॿिन्ही पासनि खां सरकारी ज़मीन तक़रीबन 16 फुट छॾियल आहे। पर ही करप्ट बिल्डर बरकत खाकी पैसे जे अंधे नशे में धुत थी करे ॾाढ ऐं जबर सां अची वाटर कोर्स जी सरकारी ज़मीन खे पंहिंजी प्राइवेट क्रेन मशीन ज़रिए ड्राए ज़मीन पाए पंहिंजी ज़ाती ज़मीन में मिलाए छॾी। इलाइक़े वासियुनि चीफ जस्टिस हाई कोर्ट कमिश्नर सखर डीसी खैरपुर एसी सोबोदेरो समेत आला हुकाम खे नोटिस वठण जी अपील करे छॾी। संदन चवणु हो त हिन करप्ट ठेकेदार जे गैर कानूनी अमल जो नोटिस वठी रस्तो बहाल करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।